दादा शुक्र आहे अॼु नेशनल बैंक जी ATM मशीन हले थी वरी बि, पर UBL वारी मशीन जेका आहे उहा बंदि लॻी पई आहे। ज़िले शिकारपुर जो टाउन मदेजी जी नेशनल बैंक ब्रांच जेका आहे उनजी ATM मशीन आहे। शहरी जेको आहे पंहिंजो अमाउंट ट्रांजेक्शन कनि था ऐं आचर जो ॾींहुं आहे, माना छंछरु आचर 2 ॾींहं मोकल हूंदी आहे, उनजे बावजूद बि माना ATM में अमाउंट आहे। माना उन सां हिकिड़ो वेल्डन नेशनल बैंक मदेजी ब्रांच शहरनि जो उन्हनि खे अहसासु इदराक आहे ऐं पंहिंजी ज़िमेदारी बि उन्हनि खे महसूसु कई आहे जो इन्हनि वटि कैश जेका आहे ATM जे अंदरि मुसलसल माना उहे रखनि था। पहिरियों तारीख़ आहे माण्हू वॾी ट्रांजेक्शन कनि था। मां तव्हांखे UBL बैंक ते वधीक वठी हलां थो उनजी ATM मशीन ते, त तव्हां ॾिसो त उनजो छा आशा। तव्हां विया हुओ इन परीहं? बंदि लॻी पई आहे। तव्हां बि विया हुआ? मोटी आयो? मां ख़ुदि बि मोटी आहियां, ॿिया बि मोटी आहिनि। माना हुते छा थो ज़ाहिर थिए? ॿाहिरों तालो न अथव, अंदरों माना आउट ऑफ कैश थी माना जेको आहे थो अचे। हा, हीअ ॾिसो तव्हां वॾे तइदाद में शहरी माना ATM मशीन जे अंदरि जेको आहे अचनि था पिया ऐं पंहिंजा अमाउंट जेको आहे ट्रांजेक्शन कनि था। हीअ नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान मदेजी ब्रांच मां एप्रीसिएशन जे लाइ ख़ासि करे अॼु पहिरियों तारीख़ आहिनि। वापारी माण्हू आहिनि ऐं पघारदार तबिको आहे, खोड़ सारो अमाउंट जेको आहे कंहिंखे न आहे कमु। पर तव्हां ॾिसो त माना जेको आहे हिन जेको नेशनल बैंक जे अंदरि जेको आहे अमाउंट हुजण जे करे शहरी जेको आहे उहो इंतिहाई पुरसकून माना अची करे पंहिंजा पैसा कढाए था वञनि। मां शाबाश ॾियां थो नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान मदेजी ब्रांच जे अमले खे, जेको मुसलसल 2 ॾींहं मोकल जे बावजूद बि हिननि पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु कंदे माण्हुनि जे जो जेको आहे उन्हनि मसइलनि जो ऐं उन्हनि जे कमकार जो अहसासु कंदे पंहिंजी ATM मशीन खे एक्टिव रखियो आहे। हाणे हीअ UBL बैंक आहे। UBL बैंक जेका आहे मदेजी ब्रांच, मां तव्हांखे ॿुधायां सदाईं हिन जो कमु लथल हूंदो आहे। हिन बैंक जो मैनेजर हुजे या अमलो हुजे, इन्हनि खे का वॾी टेक आहे। मूंखे ॿुधण में अचे थो त इहे जेके हितां जेके ॻोठ गाइज़नि जा अबड़ा आहिनि उहे माना बैंक में आला जेको आहे उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। उनजे करे लॻे ईअं थो त हितां जे मैनेजर खे का मथां जी वॾी टेक सपोर्ट आहे, जो इन जे करे हिन ते कॾहिं बि नोटिस न आहे थियो। हिन जे तव्हां बैंक जूं केतिरियूं ई कमियूं कोताहियूं आहिनि, तव्हां चीखंदा रहो, रड़ंदा रहो, पर तव्हांखे माना हिन बैंक जो मैनेजर तव्हांखे कॾहिं बि न शहरनि खे रिस्पॉन्स ॾींदो, रिस्पेक्ट ॾींदो, न उन्हनि जी का फलाह जे लाइ न उन्हनि जो को उन्हनि खे अहसासु हूंदो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शहरनि खे हमेशह माना जेको आहे तव्हांखे हिते कैश न मिलंदी। तव्हां ॾिसो दरवाज़ा बंदि लॻा। मां अॻो वियो में भली दरवाज़ो बंदि हुजे हाणे, पर मां 10 मिंट पहिरियां हिन में वियो ATM में त आउट ऑफ कैश ई माना कैश ई कोन आई ATM जे अंदरि जेको आहे। सो हे वञी सुम्ही पिया हूंदा घर वञी, छो त 2 ॾींहं मोकल आहे न, मोकल जे ॾींहं कैश केरु रखणु अचे। सो हे इंतिहाई माना जेको आहे गैर ज़िमेदार अमलो ऐं गैर ज़िम्मेवार माण्हू आहिनि UBL मदेजी ब्रांच जा बैंक जा ऐं नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान। ई माना जेको आहे बैंक जी ATM मशीन न वक़्तु कमु करे थी, जो शहरी जेके आहिनि उहे तव्हांखे पुरसकून नज़र अचनि था, न त वॾो परेशान थियनि था।